बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी खे अस्सलाम वालेकुम। सभिनी खां पहिरियों त मां पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे मेज़बान खे बि हिकिड़ी गुज़ारिश करणु चाहींदुमि जो मूंखे अफ़सोस थोरो थिए थो ऐं एहसास भी थे तो जो तहां बाहर खुले आसमान जे हेठ सर्दी में वेठा आयो, असा छत जे हेठों वेठा आयो। सभी को पहिरियों हिन शइ खे मूंखे तमामु घणो एहसास आहे, हिन करे मां तव्हां खां माज़रत ऐं माफ़ी बि घुरां थो। आइंदा ईअं न थिए त तबियत भी मुझी खराब थी हुई है। हिननि खे रुगो ॾिसण में जो ॿार बच्चा भी आहिनि, बुज़ुर्ग भी आहिनि, सभु असां ऐं तव्हां बराबरि आहियूं, रसूल अल्लाह जी उम्मत आहियूं। हे फ़र्क़ु आइंदा कंहिं बि महफ़िल में न थिए, हे गुनाह कबीरा में शुमार थींदो आहे। हाणे मां शुरू कयां पंहिंजी सियासी ॻाल्हि। हज़रत अली अलैहिस्सलाम जो कौल आहे, जेको मां हर जाइ ते बार बार चवां थो, सभिनी खे ॿुधायां थो। आज़मायल खे आज़माइण वारो मोमिन न थींदो आहे। मिसाल जे तौर ते असां वञूं था, को खड्डो आहे, को पत्थर पियो आहे, हुन ते असांजो पेर लॻे ऐं थोरी तकलीफ़ थिए त ॿीहर जॾहिं उतां वेंदासीं त हुते नज़र पंहिंजी ज़रूर विझणी आहे ऐं हुन शइ खां बचिणो आहे। अगरि वरी पत्थर लॻे त असां बेवकूफ़ आहियूं। त अहिड़े तरीक़े सां मौजूदा हुक्मरान 15 सालनि खां लगातार तव्हां ते हुकूमत कंदा अचनि था। अवाम हुननि ते एतमाद करे हुननि खे इलेक्शन खटराई, हुननि जी हुकूमत ठही वई। हुननि तव्हां लाइ कुझु न कयो, कुझु न सोचियो, रुगो पंहिंजा पेट, पंहिंजा अकाउंट, पंहिंजा बंगला, पंहिंजे बंगलनि में जेके तहखाना ठहियल हूंदा आहिनि, तहखाना बि पैसनि सां भरे छॾिया। हुन खां पोइ वरी तव्हां सिंध जे माण्हुनि हुननि खे खटरायो, ॿिए दफ़ा बि तव्हां लाइ कुझु न थियो। वरी टियों दफ़ो तव्हां हुनखे खटरायो, वरी हाल तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां सिंधी माण्हुनि खां, असां सिंध वारनि खां अफ्रीका, इथोपिया, बांग्लादेश, श्रीलंका अॻिते निकिरी वियो आहे। असां एतिरो पोइते रहिजी विया आहियूं। हाणे बि अगरि तव्हांजे अक़लमंद बुज़ुर्गनि खां या जवाननि खां या कंहिंखां बि पुछूं छा खपे त हू चवंदा नाली खपे। मतलब दुनिया चंड ते पुॼी वई ऐं असां वटि नालियूं न आहिनि। मतलब अक़ल, मतलब तक़ाज़ो ॾिसो असांजो, जो असांजी ज़हनियत केतिरी हिननि दॿाए छॾी आहे ऐं असांखे न ॾिनो आहे त असांखे नाली खपे। सम्झो था का? असांखे सीसी ब्लॉक खपे, रोड खपे, असांखे नलको खपे। मतलब हे ज़हनियत असांजी थी वई आहे। पुलिस ज़ुल्म थी करे, हाणे पुलिस जो कम आहे ज़ुल्म ख़त्म करण। हिते छा थो थिए? वॾो मुंशी ज़ुल्म थो करे। फलानो SHO पैसा कढी वियो खीसे में, फलानो SHO पैसा थो घुरे, बाबा तुंहिंजी मोटरसाइकिल वापस थो करायां, 25,000 20,000 ख़र्चो ईंदो। हे असांजो हाल आहे। स्कूल पंहिंजे ॿारनि खे मोकिलियूं था त हुते बाथरूम जी, लैट्रिन जी सहूलियत न आहे। माण्हू डिॼनि था जो छत न किरी पए, असांजे ॿार खे कुझु थी न पए। हॉस्पिटल, कंहिंखे धक लॻे थो, हॉस्पिटल वञूं था। सरकारी हॉस्पिटल जो कानून हूंदो आहे जो मुफ़्त में इलाज करणो आहे, मुफ़्त में दवा ॾियणी आहे, पर न ॾींदा। अगरि ॾींदा बि त पेट जो सूर बि सही न थींदो, हिन करे जो दवा जाली आहे। लिखियल त बस्कोपैन आहे, ठीकु आहे, पर दवा बेसिकली जाली आहे। पाकिस्तान में जाली दवाउनि जो वॾो कारोबार आहे। हाणे असां तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं, तव्हां असांखे जग में पाणी नथा ॾियो, हे मिनरल वाटर ॾियो था। अॼु खां 20-25 साल पहिरियों जॾहिं असांजा वॾा हिते ईंदा हुआ इलेक्शन में, त तव्हां जग में पाणी ॾींदा हुयो,
गिलास हुयो, हिन करे जो पानी भलो हुयो, हाणे पानी भी जर जो ख़राब थी वियो आहे। अल्लाह जी नेमत आहे, खजी जा बाग अल्लाह जी नेमत आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सभिनी खां वधीक पसंद खजी हूंदी हुई। खजी मोमिन फसलन में ड्राई फ्रूट ऐं फ्रूट में अगर को मोमिन आहे त हो खजी आहे। वो खजी हिते ख़त्म थींदी वञे थी, को इलाज करण वारो को न आहे, को गवर्नमेंट एतिरो भी न कयो आहे जो कंहिंखे को टीम अचे सर्वे करे जो खजी में कहिड़ी बीमारी लगी आहे तेजी सां खजी ख़त्म थी थिए, को परवाह न आहे। असां यूरिया या मोहताज थी विया आहियूं, पर यूरिया नथी मिले, फसल जो रेट सही नथो मिले, बोरी जी भी रिश्वत, कणक लहे थी तो जंहिंजी मतलब पावर आहे या कंहिंखो सिफारिश कराए थो तो बोरी मिलंदी, न तो बोरियूं न मिलंदियूं। हुन शइ ते भी करप्शन, मिनिस्टर खाई वेंदा। हाणे छा करणु खपे? बिजली आहे ई कोन, या यूपीएस लगायो, सोलर लगायो, या जनरेटर हले। व्याज, अल्लाह ऐं रसूल सां जंग। सरकारी व्याज भी हले तो बैंकन में, प्राइवेट व्याज भी हले तो। केर आहियूं असां? एतिरा मुनाफ़िक आहियूं असां? केर था चवरायूं, केर था सॾायूं? मुसलमान, मोहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत। ऐं मुल्क में निज़ाम कहिड़ो आहे? व्याज जो निज़ाम। साॻे ई मोहम्मद मुस्तफ़ा ऐं अल्लाह सां जंग करणी आहे, उम्मती भी ऐं जंग भी। हे बिटो निज़ाम आहे न आहे? हे बिटो निज़ाम आहे, हे मुनाफ़िक निज़ाम आहे। हिन खे कीअं सुधारणु खपे? कीअं सुधरंदो? छा तरीक़ो आहे? तव्हां सभु हाणे अखियूं खुलियल आहिनि, पर सभु सुता पिया आहियो, असां भी सुता पिया आहियूं। अंदर जो इंसान जगाइणो पवंदो, अंदर जो इंसान जेको कल्ब आहे, असांजी नियत, असांजो अंदर जो ज़मीर आराम थो करे, परवाह ई न आहे, बाबा जेको थिए थिए। हे असांखे कयो वियो आहे, ईअं असांजी तरबियत थी आहे। असांजी तरबियत अहिड़े तरीक़े सां थी आहे, हुक्मरान अहिड़े तरीक़े जा मिलिया आहिनि जो असांखे ख़बर आहे जो चोरी कंदासीं, पैसो गॾु कंदासीं, पुट वॾो थियण वारो आहे, हुन खां पहिरियों 50 लाख गॾु करणो आहे, जो एएसआई जी नौकरी पैसनि में मिलंदी, ख़रीद करे पंहिंजे पुट खे ॾींदासीं, नौकरी ख़रीद करे ॾींदासीं, मतलब पंहिंजी औलाद खे भी रिश्वतखोर कंदासीं, नौकरी पैसनि में, पोइ उनखे तरबियत ॾींदासीं, बाबा कमाए अच तोते 50 लाख रुपयो ख़र्च कयो, 50 लाख तो पहिरियों वापसि थींदो घर में। हे हाल आहे असांजो। जहिड़ी क़ौम ओड़ो हुक्मरान मिलंदो। छो न असां अल्लाह साईं खां दिल सां माफ़ी वठी ऐं इलाज कयूं, या अल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा जी मेराज जो वास्तो आहे, असांखे भला हुक्मरान अता कर, असांखे माफ़ कर, असांजी कोताहियूं माफ़ करे, असांखे अहिड़ा हुक्मरान मिलनि जो असांजी इज़त थी वञे। हाणे असां वॾा बेइज़्ता थी विया आहियूं दुनिया में, सिंध जा माण्हू असां वॾा बेइज़्ता थी विया आहियूं, इज़त ख़त्म थी वई आहे। असां दुबई वियासीं कुछ ॾींहं पहिरियों, पाकिस्तानी पासपोर्ट हुयो, वो छोकिरो जेको कंप्यूटर ते वेठो हो, हिते कैमरा लॻल हुई, चए पियो कैमरे में देखो, त मूंखां पहिरियों हिकिड़ो ॿियो पाकिस्तानी पियो कैमरे में ॾिसण लॻो, त हुनखे अरबी चवण लॻो आंखें खोलो, वो ये करण लॻो, वो अरबी चवण लॻो आंखें हमको डराता है, आंखें छोटी करो, वरी वो ये करण लॻो। हाणे छा करे गरीब माण्हू, मतलब उते भी बेइज़्तो थो थिए, एयरपोर्टनि ते भी बेइज़्तो थो थिए। हे असांजी इज़त आहे, हे असांजी इज़त आहे। घुटो ॾे थो, अखियूं निकिरंदियूं, चवंदो अखियूं थो ॾेखारे, बाबा घुटो त छॾ, हथ त छॾ, अखियूं त निकिरंदियूं। हे असां पाकिस्तानियुनि जी ऐं पाकिस्तान में पोइ सिंध जी सभिनी खां दुनिया में घटि इज़त असां सिंधी क़ौम जी रहिजी वई आहे। असां कहिड़े हुक्मराननि खे अॻिते आणियूं था जेके अफगानियन खां पैसा वठी हुननि जा जाली डोमिसाइल, जाली शनाख्ती कार्ड ठाराए कराची ते कब्ज़ो कराए छॾियो आहे। कराची तव्हांजी असांजी आहे, सिंध जी आहे, कराची ते चौधारी कब्ज़ो थी वियो आहे कंहिंजो, अफगानी। हाणे महाजर खे बि मारींदा, तव्हांखे बि मारींदा, छा कंदो? रोईंदो, ॿियो कुझु न करे सघंदो।
रोईंदो। हाणे कराची में हुननि जाली खाता ठाराए ऐं चौधारी वहिजी विया। हाणे न छॾींदा, आहिस्ता आहिस्ता अॻिते ईंदा। अब्दुल रहीम गिरोड़ी बि फरमायो वियो हो न, जो कंधार मां केरु ईंदो, अफ़गानी ईंदो, सखर बखर के निवड़े वेंदो। बुजुर्गनि जेके किताब सां मोहबत रखनि था उन्हनि खे शेर ईंदो हूंदो, मूंखे त पूरो नथो अचे। उन खां पोइ तजली वारो ईंदो। हा, मतलब ये आहे त सोचणु खपे असां केरु आहियूं, कहिड़ी जाइ ते वञूं था, पंहिंजा हुक्मरान कहिड़े क़िस्म जा पसंदि था कयूं जो 5 साल ईंदा ऐं असांखे हुकूमत कंदा। हिन लाइ को प्लानिंग हुजणु खपे, को प्लान कयो, को प्लानिंग कयो। रुगो हिकिड़ी सीट सां कुझु न थींदो। हाणे मां खटी वेंदुमि, छा थींदो? पहिरियों बि 2 दफ़ा खटी आयो आहे, छा थियो? कुझु मूंखे नज़र नथो अचे। जेसि ताईं तव्हां सभु पैगाम अॻिते पुॼायो, फेसबुक ते जंग विड़ो इख़लाक़ जी, अञा सिंध में पैगाम पहुचायो जो बाबा अल्लाह खां माफ़ी घुरो ऐं अल्लाह ते छॾे ॾियो जो अल्लाह साईं असांखे भला हुक्मरान अता कर जेके असांजी तकलीफ़ूं था कनि ऐं दुनिया में असांजी जंग रसाई जेकी थी आहे, असांजी बेइज़ती थी आहे, ख़तम थिए, इज़त थी वञे। पंजाब असां वेंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे कि ॿिए मुल्क में अची विया आहियूं। सादकाबाद, रहीबिया खान, बावलपुर, हिक खां वधीक ॿियो शहर, ॿिए खां वधीक टियों शहर। हिते बरसात थींदी आहे, असां रोईंदा आहियूं। बरसात अल्लाह जी रहमत आहे। हिते हाणे बरसात शुरू थी थी, सभु चवंदा अल्लाह साईं माफ़ी, बरसात बंदि कर, मतलब रहमत बंदि कर। पंहिंजा हे नथा ॾिसूं जो सुठा हुक्मरान अचनि, अहिड़े क़िस्म जा सिम नाला ठाहिनि जेको पाणी वञी समुंड में किरे, हे नथा सोचूं। बरसात न थिए, मतलब रहमत अल्लाह जी न थिए। प्लानिंग हूंदी आहे। मलेशिया में 12 महीना बरसात रहंदी आहे, पाणी गॾु न थींदो। हिते छो थो थिए? जेको ॿियो तयारियो आहे, को चंड ते वेठा आहियूं असां। साॻी ज़मीन आहे, साॻो आसमान आहे, साॻी दुनिया आहे। प्लानिंग न आहे। हुननि जी प्लानिंग आहे पाकिस्तान खे कमज़ोर करणु। पहिरियों 71 में बि त पाकिस्तान तोड़े छॾियो हो न हिननि। हाणे हिननि जी प्लानिंग आहे पाकिस्तान भले टुटी वञे, असांजा खज़ाना भरिजी वञनि। हुननि खे एतिरी बि अकल न आहे, रब रुसे त मत खसे। एतिरी बि अकल न आहे जो बाबा जेतिरो गॾु कयो आहे, रोज़ करोड़ रुपयो बि ख़र्च करनि, पोइ बि ख़तम न थींदो। उमिरि ज़िंदगी केतिरी हूंदी आहे, पोइ बि ख़र्च नथा कनि। कंहिंजे लाइ छॾे ॾींदा? औलाद लाइ। मतलब पाण त दोज़ख में वञनि था, औलाद जी बि तयारी, पहिरियों ई टिकट दोज़ख जी बुक आहे। हे अकल आहे हुननि में। तव्हां सिंध जा माण्हू अकल कयो। हे जिहाद अकबर आहे। हर 5 सालनि खां पोइ मौक़ो मिलंदो आहे। मां सम्झां थो असांजे ॾाॾे पीर साईं शाह मर्दान शाह 85 में मोहम्मद खान जुनेजो तव्हांखे तोहफ़े में वज़ीर आज़म ॾिनो हो। जुनेजो दौर जंहिंखे यादि आहे त तरक़ी बि यादि हूंदी ऐं अमन अमान बि यादि हूंदो। जुनेजो दौर तव्हांखे वज़ीर आज़म कहिड़ो मिलियो हो? साईं गौस अली शाह। हिकिड़ो करप्शन जो या क़त्ल गारत जो या बदतमीज़ी जो केस ॿुधायो। अॼु बि उहो ग़रीब माण्हू आहे साईं गौस अली शाह। हुनजी औताक हली ॾिसो, हुनजी गाॾियूं ॾिसो, को पैसो वैसो, को दौलत न आहे। ख़ैर हुन में हिकिड़ो नंढो घर आहे पुराणे ज़माने जो। अहिड़ा माण्हू तव्हांखे पीर साईं पघारे ॾिना हा। अॼु छा पोज़ीशन आहे वज़ीरनि जी, वज़ीर आला जी, वज़ीर आज़म जी? हिन साॻी हुकूमत ते हज स्कैंडल हुयो, हाजियुनि जा पैसा खाई विया। यादि हूंदो तव्हांखे, या यादाश्त कमज़ोर आहे असांजी। कुछ अरसे पहिरियों तहखाननि में पैसा मिलनि पिया हिननि जा, हिननि जे वज़ीरनि जे घर मां। अगरि जेके माण्हू तव्हां ॿुधायो अॻिते तबलीग कयो, असांजी नंढी सोच थी वई आहे जो भाई साईं फलाणे ॾींहुं मूंसां मिलियो, साईं हथ सही न ॾिनो, हिन करे वोट न कंदा। फलाणो मिलियो, मूंखे हिकिड़ी चुमी हिते, हिकिड़ी हिते चुमी ॾिनी, मां हुनखे वोट कंदुमि। हे छा आहे? हे गुनाह में शुमार थो थिए। असांखे न ॾिसो, असांजे लीडरनि जे मंशूर खे ॾिसो जो पीर पगरे जो मंशूर छा आहे, पीपल्स पार्टी जो मंशूर छा आहे, मौलाना फज़लुर रहमान जो मंशूर छा आहे। हुननि खे ॾिसी वोट कबो आहे। हेठि न ॾिसबो आहे जो फलाणो ईअं हुयो, फलाणे जी शिकिल ईअं आहे, फलाणो ईअं आहे, ईअं हे न ॾिसबो आहे। हे ॾिसणो ई न आहे। अकल कयो कुझु। मंशूर अगरि वरी पीपल्स पार्टी ईंदी त मंशूर छा आहे? पैसा, पैसा, पैसे में नौकरी, धड़ेलनि ते हथ, बेईमान किस्म जा पुलिस ऑफिसर्स, हरामी किस्म जा तपेदार,
इरिगेशन खाटी थींदी न बिल वठी वेंदा, ज़कात कमेटी वारा काथे आहिनि? तव्हां कुझु ॾियनि था ज़कात मज़दूरनि खे, बेवान खे नथा ॾियनि। त अहिड़े तरीक़े सां हर शइ खे सोचणो आहे जो पाकिस्तान जो हाल छा थी वियो आहे। पाण त खाईंदा हूंदा, पाण त भरिजी विया आहिनि, फाटनि था। पर तव्हां कहिड़ी तकलीफ़ में आहियो ऐं छो तकलीफ़ में आहियो? असांखे हिन करे तकलीफ़ थी थिए, असांखे सियासत जी ज़रूरत न आहे, हे तव्हांखे ख़बर आहे। पीर पगारे खे न सदर थियणो आहे न वज़ीर आज़म। अगरि थियणो हुजे हा त 85 में थी वञे हा। छो पंहिंजे मुरीद मोहम्मद खान जो खे कयो? मौजूदा पीर साहब बि न सदर थियणु चाहे थो न वज़ीर आज़म। ऐं मुंहिंजी दिली ख्वाहिश आहे जो पीर साईं हुकुम जारी करे जो मुंहिंजे पुटनि मां अॼु खां पोइ ऐं भाइरनि मां असांजी फैमिली मां कोई इलेक्शन न विढ़े, कारकुननि खे मौक़ो मिले। असां तव्हांजी ख़िदमत कयूं अल्लाह ऐं रसूल जी निस्बत सां। जीअं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो हो? हिकिड़े ॾींहुं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सहाबा कराम सवाल पिया कनि, या रसूल अल्लाह असां तव्हांजी ख़ातिर छा कयूं? तव्हां असांखे इंसान कयो आहे। मतलब पहिरियों असां जानवर हुयासीं, ज़ालिम हुयासीं, चोर हुयासीं, हराम खाईंदा हुयासीं, हाणे इंसान थियाऊं कलमो पढ़ण खां पोइ। त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? फरमायो मूंखे कुझु न खपे, मूंखां पोइ मुंहिंजी आल सां प्यार करियो, मुंहिंजे बचन सां प्यार करियो। केतिरी वॾी ॻाल्हि आहे। त हुन ते असांखे शर्म थी अचे जो असांजो नानो मोहम्मद मुस्तफ़ा छा फरमाए वियो उम्मत खे। त ओड़े तरीक़े सां असां सैयद जो बि फर्ज़ आहे, आले रसूल जो फर्ज़ आहे उम्मत सां इश्क करण, प्यार न, इश्क। जीअं लैला मजनू जो इश्क हूंदो आहे। त हुन में असांखे तकलीफ़ थी थिए। असां वटि त बंगला आहिनि, गाॾियूं आहिनि, तव्हां कहिड़े हाल में आहियो? चोरी थिए थी 100 किलोमीटर परे, पुलिस हितां गेट मां अंदर एंटर थी थिए, छा आहे? चोरी करे मूछ वाला भरे दाढ़ी वाला। मतलब अजीब किस्म की शइ थी वई आहे। हे सिंध न आहे, ज़ुल्मिस्तान आहे, हिते ज़ुल्म थो हले, हे ज़ालिमनि जी धरती थी वई आहे। हाणे तव्हां सभु कोशिश कयो, असां पंहिंजी जोड़ी में, असां में बि कोताहियूं आहिनि, इंसान आहियूं, फ़रिश्ता न आहियूं। कॾहिं सुस्ती, कॾहिं फोन मिस थी वञे। हाणे हिते वेठा आहियूं, अलाए केतिरियूं फोनूं आयूं हूंदियूं, फोन गाॾी में पियो आहे, माण्हू सम्झंदो असांजी ॼाणी वाणी फोन नथो खणे। इंसान आहे, काथे मसरूफ़ हूंदो आहे, काथे छा थींदो आहे, काथे को मजबूरी थींदी आहे। त असां पंहिंजी जोड़ी में सिंध जो शेर सरदार मोहज़म अब्बासी साहब आंदो आहे, तव्हांजी ख़ातिर, और पंहिंजी ख़ातिर न, अल्लाह गवाह आहे तव्हांजी ख़ातिर। जो दिलेर माण्हू आहे थाणे ते बि पुॼंदो, क़ौमी झेड़े में भी पुॼंदो, बीमार थींदो हॉस्पिटल में पुॼंदो, अधु रात जो भी पुॼंदो, न अगर न हूंदो त मां पुॼंदो, मां न हूंदो वो पुॼंदो। अहिड़े क़िस्म जी असां जोड़ी ठाहिण चाहियूं पिया तव्हांजी ख़िदमत लाइ। हाणे मूंखे यकीन आहे तव्हां असांजो पैगाम सॼे सिंध में फैलाईंदो। फेसबुक अहिड़ी शइ आहे, हिन ते तव्हां जंग कयो इख़लाक़ जे दायरे में, सॼे सिंध खे होशियार कयो जो बाबा भी छोटी छोटी चीजें छोड़ो। हाणे वॾो 5 सालनि खां पोइ वरी वक़्तु ईंदो, अलाए केरु रहंदो केरु गुज़ारे वेंदो। हे जेके 5 साल जा आहिनि, 10 साल जा थी वेंदा, जेके 25 साल जा आहिनि, 30 जा थी वेंदा, जेके 70